दोस्तों ॾिसो हीअ असांजे सिंध जी तमामु बहितरीनु अदाकार बिलाल खोखर जेके ईद जी कैंपेन जी असांजी फिल्म जी शूट हली रही आहे ठरी मीरवा में। बिलाल अस्सलाम वालेकुम, छा हाल आहे? वालेकुम दुआ अदा ड्रोन लॻो पियो आहे कैमरा ते भासतार तव्हांजो सीन आहे अदा ईद जी फिल्म जी रिकॉर्डिंग कया आहियूं ॾिठा आहियूं हेॾे ॾिसो सेटिंग सॼो ही माहौल जे पास पासिंग करे ठीकु आहे ही भासतार लाड़। दोस्तों अस्सलाम वालेकुम, या अली मदद हीअ आहे असांजी कैटीएन जी ईद जी फिल्म। असांजी डायरेक्टर आहे तमामु बहितरीनु अदाकार रूबी अली आहे, कैमरा मैन आहे प्याल तेचो ऐं राइटर है मुमताज़ खासकली साहब। इन फिल्म में तमाम सिंध बेहतरीन अदाकार कम कर रहे हैं। अस्सलाम वालेकुम, या अली मदद, छा संगत खुश लॻा पिया हो फर्स्ट क्लास ॾिसी रहिया आहियो रिकॉर्डिंग असांजी जेकी ईद जी फिल्म आहे। असांजा सिंध जा बेहतरीन अदाकार फिल्म में कम करिया बिलाल खोखर साहब, ज़ुफ़र खोखर, मां तव्हांजो भाउ ज़ुफ़र ॿिया खोड़ सारा अदाकार ॿिया। अचो त तव्हांखे शूटिंग बि ॾेखारियूं। ऐं हीअ असांजो बिलाल खोखर, हे ॾिसो कराची जाम हूंदा हुते वेठो आहे गाॾी में। ऐं हीअ असांजो सिंध जो तमामु बहितरीन अदाकार सां गॾु बहितरीन डायरेक्टर ज़फ़र खोखर साहब बि मौजूदु आहे। ही वॼी रहिया बंगले जी तरफ़ तव्हां ठरी जाए भाउ जोगी बि असां काफ़ी दोस्त अख्तर जोगी ऐं ही बिलाल छा हाल आहे? अब दुआऊं कुर्ब अल्हम्दुलिल्लाह, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह रब जा करम फर्स्ट क्लास। हीअ शूट हले पई हिन वक़्तु फिल्म जी शूट ई आहे। ड्रोन जो पास हो कैमरा ते अदा मुमताज़ खासकेली शाट वठे थो। ऐं वॾी ॻाल्हि आहे असां अॼु पंहिंजो पिरी प्यारो भाउ सुभान खासकेली गॾु आहे, काफ़ी अरसे खां पोइ मिलिया आहियूं, कचहरी थी आहे ऐं ॾाढो मज़ो अचे पियो। सुहेल पीर दादो पंहिंजे कम खे लॻो पियो। थैंक यू सुहेल। ही खासकेली साहब छा हाल आहे? खासकेली साहब दुआ अल्लाह जा एहसान, तव्हां ॿुधायो ख़ुशि आहियो? तबियत सही आहे? अल्हम्दुलिल्लाह। ॿियो भाउ सुभान कहिड़ा हाल? ख़ुशि आहियो? अल्लाह से लख लख करो डबल खासकेली बाबा। ओडो फेरे चांद वाली ठीक फेरे चांद वाली ते वने ओके थियो। ज़बर अच्छा था समझो ही जेकी शूट हली रही आहे। जी सबका पहिरियां त मां तव्हांजो शुक्र अदा थो कयां, शुक्रिया दादा थो कयां। तमामु बहितरीन फिल्म आहे माशाल्लाह। मां सम्झां थो त केटीएन जी सुपर हिट फिल्म साबित थींदी इंशाअल्लाह, छो त असांजी सिंध जी तमामु वॾी बहितरीन डायरेक्टर रूबी अली साहिबा जी डायरेक्शन में फिल्म ठहे पई। डीओपी फ्याज़ बेचो साहब ऐं सिंध जा तमामु वॾा अदाकार। राइटर मुमताज़ खासकेली साहब पंहिंजो वटि पाण राइटर ते त चऊं था हिकिड़ी वॾी पर्सनैलिटी आहे, पर सतार लाड साहब यानी तव्हां पाण ईअं मां सम्झां थो त असां सभु तव्हांजा ॼण फॉलोअर आहियूं, तव्हांखे पसंदि कंदड़ आहियूं। बिलावल खोखर जहिड़ो हिकिड़ो तमामु हिकिड़ो बहितरीन ऐं लाजवाब अदाकार। सभ खां वॾी ॻाल्हि आहे सभु ॿाहिरि आहियूं ऐं फिल्म लिखी आहे मुमताज़ खासकेली। सॼी सिंध खे ख़बर आहे त असां ॿाहिरनि जी आहियूं।